खबर है कंधकोट में पीपल्स पार्टी पारां पाणी खोट ऐं महंगाई खिलाफ घंटागढ़ चौक ते धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाजी मुज़ाहिरे में ज़िले उहिदेदारनि समेत कारकुननि शिरकत कई आहे। इन बाबति के न्यूज़ जो ब्यूरो चीफ मुमताज़ सिंधी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी मुमताज़, इन बाबति आगाह कजो। अव्हांखे ॿुधाईंदो वञा त पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां पाणी खोट ऐं महंगाई ख़िलाफ़ कंधकोट घंटागढ़ चौक ते धरणो हयो वियो। एहतजाज कयो वियो। कारकुननि जे हथनि में प्ले कार्ड ऐं मुख़्तलिफ़ बैनर हुआ जंहिं ते मुख़्तलिफ़ नारा दर्ज थियल हुआ। जंहिंजी अॻुवाणी ज़िले सदर पीपी गुलमान जखराणी, सादिक गोलाटो, कुर्बान बंगवार, एहसान जखराणी, शाबाना मलिक, कासिम दश्ती, मेहर चंद, सोबो सादिक कोसो, हैदर अली ॾाहणी ऐं ॿियनि कई ऐं रोड बंदि थियण सबबि ट्रैफ़िक जाम थी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त वफ़ाक़ ज़्याती पई करे ऐं सिंध सां माटेली माह वारो सलूक अख़्तियार करे रही आहे ऐं सिंध जे पाणी बंदि करण सबबि सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। हिननि चयो त महांगाई सबबि ग़रीब माण्हू फाका कशी ते मजबूर थी विया आहिनि ऐं आबादगार ग़रीब हारी बि ख़ुदकशी करण ते मजबूर आहिनि।